अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे चैनल नसरीन नाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। मूंखे पसंद जो मुड़ुस मिलियो आहे, मूंखे पसंद जो यार मिलियो आहे। पिंकी तो असां कुआर खणी आयो, असांखे कुआर तयार करे ॾे शादी जे लाइ। कुआर खणी आई आहियां, अची त कुझु कोन कुआर खणी आई आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त गॾु वेठी आई आहियां। कंहिंजी मासी जी धीउ आहे, तव्हांजी धीउ आहे? चई आई छा? शर्म ना न ॾेखार त सही न दुल्हन खे, त तूं कहिड़ी थी लॻे? आई पिंकी अहिड़ो चमकाए ॾे हिनखे ॼण हीरोइन फिल्म जी लॻे पूरी। ये दुल्हन आहे? शादी आहे, शादी आहे, शादी आहे। ही पोइ मथे सां गऊं जो पुछ छो वधो अथवसि? पंहिंजा वार त तूं वार सेट कंदी आहे न हिन जा, बाक़ी कुआर कीअं तूं सेट कंदी असांखे? वार पटे दी मुंहिंजा वार। आई गऊं जो पुछ त मथे कर। मुझे पंहिंजा वार त तूं करे छा थी? हिन मोए खे त हितां उथा, असांजी छोकिरी हिते वेंदी न कुआर जे लाइ। ही मोह न आहे, ही एक्सटेंशन ठाहियां पई, वार पई ठाहियां। वार हा, ही वतान मां ज़ाकिर जे ब्यूटी पार्लर तां घुराया आहिनि, ओरिजिनल वार आहे, 50,000 जा वार। अल्लाह ऐं बबू त मूंखे मेकअप करे न मुंहिंजो मुड़ुस वेठो आहे त इंतजार में ॼण वञ मां खणी आई आहियां माई खे, तूं तयार करे बिहारे बीठे माई खे असांजी खे। हिन जो मेकअप थींदो? 50,000 लॻंदो तोखे हिन जे मेकअप जो। ऐं 50,000 छाजा थी वठे? अहिड़ा तुंहिंजो थर्ड क्लास ब्यूटी पार्लर। छाजो थर्ड क्लास ब्यूटी पार्लर आहे? मूं वटि सभु एक्सर्स ईंदियूं आहिनि, मूं वटि नीलम ईंदी आहे, तोखे ख़बर न आहे? नीलम एलफ ईंदी आहे मूं वटि। ऐं बाहि ॾे मां छा कयां, कहिड़ी एलिफ कहिड़ी छा, पर असांजी कुआर तयार करे 50,000 कोन ॾींदी। वॾेरे जो कोन वॾेरो ओ ढकन गाॾी ते जंग अची वई आहे, ढके गाॾी ते वेठो आहे। इनखे खांसी जी बीमारी आहे? न खांसी छा त ही ॻाल्हि लॻी पई त खरो थियो थी छा? वरी छाजे जो खरो थींदो आहे? पई खने पाण पई खने। ऐं बी मूंखे ॻाल्हाए न त ॾे। ऐं पिंकी तूं हाणे मश्करी छा जल्दी मार माई खे? पिंकी तूं त चुपी कोन थी करे। ऐं असांजी माई खे तयार कर, असांखे देर पे के कुआर घोट वारा अचण वारा आहिनि न। ऐं घोट वारा बाक़ाइदा हाणे था अचनि, हिन जी काई शादी आहे? ऐं शादी त पहिरीं आहे, वेचारी उमिरि कहिड़ी हरू भरू मस्करियूं थी करे, ॾाढियूं मस्करियूं थी करे। आओ नटड़ी ॿार अला जे अबे अम्मा मूंखे चओ जल्दी चाॾे न हा, अञा का उमिरि अथमि छा? हिनखे बटरी बि लॻराई अथव? ऐं तूं ॻाल्हि कर, बैटरी वैटरी सभु फिक्स थियल अथसि। तूं कहिड़ी यार फिक्स थियल आहे? छा ऊ त कबर जे तौर जी सॼो मुंहुं हिन जो गुंज लॻो पियो, हिन जो मेकअप कीअं थींदो? मां पूरो तोखे थियो छा? तूं मुंहिंजी ॿोली थी ॻाल्हाए वेठी, तूं पंहिंजी विसरी वई आहीं छा? आउं बि कोशिशि पई कयां त कीअं थी करे ईअं थी कयां। ऐं मां हिन कुराड़ी खॻीअ खे मां छा कंदसि? कीअं तयार थींदी? 50,000 पूरो लॻंदो? 50,000 हिन जो छा मूड आहे? ॾिस त सही। कुराड़ी आहियां, ॾिस केॾो सुहिणो। ऐं तोखे ख़बर न आहे आउं आहियां नंढड़ी, ऐं निपटे के शाबस हुजे हुन वॾेरे के सॼे ॻोठ मां हल छोरियूं मिलनि पयूं, पर न चूंडे हितां हुतां। हुनखे ज़ाल न खपंदी हूंदी, हुनखे ढगो खपंदो हूंदो वापार लाइ, ढगो। भाई 50,000 वठंदसि, हिन जो पोइ मेकअप थींदो, हिन जे लाइ सामान ईंदो, बजरो लाराईंदमि, सीमेंट लाराईंदमि, एल्सिन लाराईंदमि, काफ़ी सामान ईंदो, चूनो ईंदो, ही रोड ठहंदो, रोड बाक़ाइदा ही रोड ठहंदो। ऐं घोड़ा ॻाल्हाए छा पई? तूं त असांजी बेइज्जती करे पई। असां तुंहिंजो पार्लर सुठो सम्झी करे हिते हिन असां माई छोकिरी खे पंहिंजी वठी आया आहियूं। तव्हां इज़त वारी हुजो त हिनखे शादी न करायो। हाणे जॾहिं वक़्तु निकिरी वियो, हा हाणे जेको पको रस्तो ख़तम थियो, हाणे कचे में लहो न, हाणे तूं घर मर, शादी न कर। ही बाहे लॻेसी पार्लर त चाह त मुंहिंजो अंदर ही साड़े छॾियो। तूं ना रो, मुंहिंजी भेण तूं है, मुंहिंजी नंढी भेण खे तूं वेठी मुंहिंजी बेइज्जती कर, तोखे शर्म न थी? नंढी भेण आई? अच्छा, मां सम्झा नंढी आहे। आई मां पई सम्झा तूं मां थी परणाए। शर्म कुझु अचे त नथो अचे? तोखे पैसा ॾींदासीं, बेइज्जती वेठी करे हरू भरू। एतिरो वक़्तु ये काथे? ओ किथे बि हुई? पहिरियां तुंहिंजी शादी न थी? 4 मुड़ुस पहले मरी विया, ते में तुंहिंजो छा? ठेकेदार वठंदो हो, हुनखे रूलर खपे, रोड ठाहींदा आहिनि असां। हाणे मुंहिंजी भेण वेचारी खे हरू भरू तूं रोआड़े छॾियो। पिंकी मां तोखे चवां थी त हाणे हिन जी शादी खे मेकअप
कब के हण खड में हाणे हिन जे कफन जो बंदोबस्त कर हाणे हिन के दफनाए त सुठो थी जेरे दफनाए ए शादी जे लायक ना है मुके त एडा तती तू गाल छाती करे तू सही सही बेइज्जती के करे असा जी असा के शयूं भले छड़ी ना छो तू मुजो छयूं भले तू केडी इज्जत वारी आ त तू हिन कुराड़ी खगिए के काए हिन जो मेकअप थींदो हिन जो शादी थी केर हिन सां शादी कंदो ॾिसताऊं कीअं थी कया सामान सामान भई त तू असा के सुञाणे हां लड़ी जट